अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां फिदा हुसैन मीडिया 360 पॉडकास्ट सां गॾु बहितरीन एक्टर प्राइड ऑफ परफॉर्मेंस। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम। छा फिदा साहब मीडिया जी फील्ड चूज़ कई या बाय चॉइस कई या बस ईअं कॾहिं शौक़ में हलिया विया? पहिरियों फेस्टिवल जो फर्स्ट डे ते उहो ड्रामो थियो, सुपर हिट थियो ऐं डॉन अख़बार में मुंहिंजी परफॉर्मेंस ते हिकिड़ो कॉलम थियो। उहो कॉलम वटि अञा ताईं मौजूदु आहे ऐं बाबा उहो ड्रामो ॾिठो पिए ऐं जॾहिं मूंखे ॾिठे स्टेज ते त माण्हू ताड़ियूं वॼायूं मुंहिंजे कैरेक्टर ते हिकिड़े जुमिले ते, त पोइ स्टेज ते हलिया ऐं एप्रिशिएट कयूं। जेके वॾा सीरियल्स कया उन्हनि में जेके हिट सीरियल हुआ कहिड़ा कहिड़ा? सभई सुठा सीरियल हुआ, छाकाणि हुन वक़्त में राइटर तमामु सुठा हुआ जो बाक़ाइदे अदब सां तालुक़ु। अॼु जे ड्रामे में जॾहिं जद्दत बि वॾी आहे, टेक्नोलॉजी बि हर तरह जी आहे, अॼुकल्ह जे ड्रामे में कहिड़ियूं खामियूं आहिनि? त हाणे अॼुकल्ह त बीआरए बसि फिक्स शॉट वठनि था, का मूवमेंट कान्हे आर्टिस्ट ऐं एक्शन रिएक्शन जी ख़बर कान थी पए नौजवान खे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कि करेक्टर जेके आहिनि सिर्फ़ु नाले सां हिकिड़ा फिक्स नाले सां मशहूरु थींदा आहिनि। त सलाह साहब गोलू जे करेक्टर में फिट हुयो ऐं सलाह खां मां पुछो त भाउ इहो तूं कंसीव किथां कयो आहे? चई त मुंहिंजो नानो ईअं हूंदो। टीवी खां पोइ तव्हांजो फिल्म जो सफ़र कीअं थियो? केॾी फिल्मूं कयोसीं, कोई जोड़दू कयोसीं। ख़ौफ़ अहिड़ो कहिड़ो आहे जंहिंजे करे फिल्म नथी ठहे? जेके बि सिंधी प्रोड्यूसर हूंदा हुआ फिल्म ठाहींदा हुआ असांजी साम्हूं जी ॻाल्हि हिते ॾींदा त अॻियां ॿिया वेठा हूंदा उहे हुननि खे चवंदा यार लास्ट हालांकि ख़बरूं इहे पंध त फिल्म सुपर हिट थी वञे या असां सब्जेक्ट न आहिनि। सब्जेक्ट तमामु वॾा आहिनि। हाणे ॾिसो मोहन जो दड़ो, उन ते असां फिल्म कान ठाही, ॿिया ठाहे विया। असांजा जेके सीनियर एक्टर्स हुया उहे नज़र न आया। डेलिबरेटली अवॉइड कयो जेका वॾी सियासत सिंध जी आर्टिस्ट आहे। उन दौर में तव्हां एज़ अ डायरेक्टर बि कमु कयो आहे, त तव्हांजो को फ्यूचर प्लान अहिड़ो आहे जंहिं ते तव्हां कमु करणु चाहियो था? इहा ज़हन में काफ़ी कहाणियूं, शॉर्ट स्टोरीज़, शॉर्ट फिल्म्स जूं गर्दिश कनि थियूं। इंशाल्लाह ओचितो तव्हां ॿुधंदो त असां को न को यूट्यूब चैनल खोले पंहिंजो कमु शुरू करे सघूं। फील्ड में तव्हां सां कॾहिं का जेके आहिनि अहिड़ियूं क़िस्म जूं? हा, दोस्तनि जूं बेवफ़ायूं आहिनि जेके डिस्कस करण जहिड़ी न आहिनि। ख़ासतौर एक्टर्स या जेके आहिनि मीडिया पर्सन्स उहे पंहिंजा जेके आहिनि डिफरेंट चैनल ठाहींदा था वञनि। केॾो बि वॾो आर्टिस्ट हुजे उहो चैनल अफोर्ड ई कोन करे सघे, ख़ासि करे पंहिंजे मुल्क में। हुनजा रीज़न छा आहे? फाइनेंस न हूंदो आहे एक्टर, ख़ासि तौर ते पंहिंजे पाकिस्तानी आर्टिस्ट खे एतिरो फाइनेंस किथां ईंदो चैनल खोले। तव्हां थिएटर कयो था हाणे या? जी बिल्कुलु, ताज़ो कल्चर जो फेस्टिवल थियो त मां कयो। एक्टर्स में बहितरीन क़िस्म जी यादूं कंहिं कंहिंसां आहिनि? गुलाब चांडियो साहब तमामु सुठो आर्टिस्ट हुयो, दोस्त बि हुयो, ॿार हुयो। बहितरीन को यादि करणु ईअं जेको प्लेजर हुजे सुठे क़िस्म जो वणंदड़ वाक़ियो? वाक़ियुनि खे छॾियो था, तकलीफ़ूं बि ॾाढियूं हिन फील्ड में। अॼुकल्ह जे ड्रामे में पंहिंजो जेको कल्चर आहे उहो ईअं थो लॻे त असीं या त बंदूक खणी वेठा आहियूं या कुआड़ी खणी वेठा आहियूं या असांजो कल्चर ई कोन्हे साईं। इहो डेलिबरेटली ॾेखारियो असांखे या सिंधी माण्हू खे होॾा वठी पिया इहा शइ ॾेखारे। दुबई में वञो था या? मां त करे आहियो आहियां 5-6 शोज़ पंहिंजा दुबई में। मां उन दौर में जॾहिं हिट असां हुआसीं न, पंहिंजा ब्रोशर खणी तव्हां ॾेखारे तव्हां हैरान थी मुंहिंजी मार्केटिंग ॾिसो तव्हां। सीनियर एक्टर्स जेके आहिनि ॿीहर हिकिड़े सुठनि कमनि में, छाकाणि अलाए छो उहे बिल्कुलु पासे थी वेही रहिया आहिनि। हा, पासे कयो विया उन्हनि खे, पासे थी वेठा कोन, पासे कयो विया। उहे शयूं ॾिसूं था अॼु बि असांखे क्लासिक थियूं लॻनि। पंहिंजो पाण खे मारे उहो करेक्टर पाण ते तारी करे छॾींदासीं। मंज़ूर मुराद कोन हूंदो, उहो किरदारु हूंदो। कम अज़ कम हिन फील्ड खे कुझु बहितरी तरफ़ वठी वञिजे। पढ़णु घुरिजे उन्हनि खे, मुख़्तलिफ़ लिटरेचर पढ़णु घुरिजे, दुनिया जो अदब पढ़णु घुरिजे ऐं ॿियो सिखणु घुरिजे पंहिंजे उस्तादनि।